नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त गोटकी में खबर ॾींदा आहियूं। पीपल्स पार्टी ज़िला गोटकी जे डिप्टी इतलाह सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो पारां ज़िले इतलात ऑफिस में कार्नर मीटिंग मुनक़िद कई वई, जंहिंमें पीपल्स पार्टी ज़िला गोटकी जे सदर मीरबर खान लुंड, जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो, तालका सदर मीर हमजा खान संदरानी, मोहम्मद हसन चाचड़, अब्दुल गनी लाखो, अब्दुल रहमान दायो, रायब अली गोटो समेत पीपी जे ज़िले तंजीमुन जे उहदेदारनि ऐं कारकुन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते कार्नर मीटिंग में खिताब कंदे पीपल्स पार्टी ज़िला गोटकी जे सदर मीरबर खान लुंड चयो त नए पाकिस्तान जी दावेदारनि इमरान खान मुल्क जो बेड़ो बोड़े छॾियो आहे। हिन जे दौर में 200 सैकड़ो महांगाई थी आहे। सिंध में पीपल्स पार्टी सरकार महांगाई ते कंट्रोल कयो आहे ऐं सस्ते अटे जा पिण स्टॉल लॻाया आहिनि। हिक सवाल जे जवाब में हिन चयो त अली गौर खान महर जी पीपी शमूलियत जो मूंखे को पतो न आहे। पीपी अवामी पार्टी आहे, जेको अचण चाहे उनखे वेलकम कंदासीं। हिन चयो त शहरियार शहर पीपी में अचण चाहे त खेसि वेलकम कंदासीं। हिन चयो त पार्टी कारकुन पार्टी जो सासो आहिनि ऐं उन्हनि खे कॾहिं बि अकेलो न छॾिबो। पीपल्स पार्टी वाहिद सियासी पार्टी है जंहिं हमेशा कारकुननि जी कदर कई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।